खबर शामिल कंदासीं कंदकोट मां फाइकली सूमरो जी रिपोर्ट मूजिब त डिप्टी कमिश्नर कश्मीर एट कंदकोट आगा शेरजमा विंग कमांडर कर्नल तलाल अहमद जो कंदकोट घोटकी पुल जो दौरो जारी कमनि सिक्योरिटी इंतजामनि जो जाइज़ो वरितो वियो। कंदकोट डिप्टी कमिश्नर कश्मीर एट कंदकोट आगा शेरजमा विंग कमांडर कर्नल तलाल अहमद सां गॾु कंदकोट ऐं घोटकी ज़ेर तामीर पुल कंदकोट घोटकी पुल जो तफ़सीली दौरो कयो, जिथे हिन जारी तमीराती कमनि सां गॾु सिक्योरिटी इंतजामनि जो पिणु जाइज़ो वरितो। दौरे दौरान लाॻापियल खातनि जे आफ़ीसरनि, इंजीनियर ऐं सिक्योरिटी एहलकार पिणु मौजूदु हुआ। डिप्टी कमिश्नर कम जे मयार, रफ़्तार ऐं हिफ़ाज़ती क़दमनि जो मुआइनो कंदे हिदायत जारी कई त तमीराती कमु मुक़रर मुदे अंदरि मुकमल कयो वञे। हिन सिक्योरिटी सूरत हाल ते इत्मिनान जो इज़हार कंदे लाॻापियल इदारनि खे हिदायत कई त पुल ऐं उन जे आसपास सिक्योरिटी खे वधीक मुयसर बणायो वञे त जीअं कंपनीअ में कमु कंदड़ अमले जी जान ऐं माल जो तहफ़्फ़ुज़ यक़ीनी बणाए सघिजे। डिप्टी कमिश्नर चयो त ही मेगा प्रोजेक्ट सिंध हुकूमत जी अवलिन तरजीहनि मां हिकु आहे। सिंध हुकूमत पारां कम जी बाक़ाइदा निगरानी जारी रखी वई आहे ऐं पेशरफ़्त बाबति मुसरत आगाह रखियो पियो वञे त जीअं ही आम अवामी मनसूबो बर वक़्त ऐं मयारी अंदाज़ में मुकमल करे सघिजे।